नाज़रीन, अहम ख़बर आहे कंबर में अपडेट कंदा हलूं त अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कंबर मां, जिथे अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। 5 महीना अॻु जवाबदार करमुल्ला चांडियो नलको लॻाइण तां नियाज़ लाशारी नाले शख़्स खे क़त्ल कयो हो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। 5 महीना अॻु जवाबदार करमुल्ला चांडियो नलको लॻाइण तां नियाज़ लाशारी नाले शख़्स खे क़त्ल कयो हो। अहम ख़बर पहुचायूं पिया कंबर मां, जिथे अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। 5 महीना अॻु जवाबदार करमुल्ला चांडियो नलको लॻाइण तां नियाज़ लाशारी नाले शख़्स खे क़त्ल कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं कंबर मां हाकिम खां ख़ासि केली खां। जी हाकिम, आगाह कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, कंबर जी मॉडल ट्रायल कोर्ट जे जज गुलाम कादर तुनिया जी अदालत में अॼु क़त्ल केस जी ॿुधणी की, जंहिंमें क़त्ल जो ॾोह साबित थियण ते हिकु जवाबदार करमुल्ला चांडियो खे फाही ऐं 5 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त साॻी केस में हिकु जवाबदार नूर चांडियो खे केस साबित न थियण तां बाइज़त बरी करे छॾियो आहे। जॾहिं त ही ॻोठ 12 तालके जे ॻोठ कड़ियो सफ़र में 11 महीना अॻु नलके हणण जे मामले तां नियाज़ लाशारीअ खे क़त्ल कयो वियो, जंहिंजो केस जेको आहे उहो 12 तालके 12 थाणे ते जेको दाख़िल थियल हुयो। अॼु उन केस जी ॿुधणी रखियल हुई, जेको ॾोह साबित वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।